हुव मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सजी जमात सगोरी वडे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इज्जत नहीं एहतराम जी काबिल प्यारा मुसलमान भाईरो, यारी शरीफ जी है शानदार महफिल जेका काफ़ी देर का वठी हली रही आ। तकरीरूं नातूं तवां ॿुधी पंहिंजूं दिलियूं ठारियूं आहिनि। मां मुबारक थो ॾियां अहले सुन्नत व जमात जे अज़ीम ख़तीब अज़ीम मुजाहिद मसलकी अहले सुन्नत व जमात जे ला रात ॾींहं पोशान रहंदड़ शख्सियत मुंहिंजी मुराद पीरे तरीक़त ख़तीबे बेबदुल वाइज़े खुश इल्हान शीरीन बयान औलादे गौसुस सकलैन हजरत क़िबला पीर सैयद गुल अहमद शाह जीलानी पाण रात ॾींहं शबो रोज़ हाणे नेट जो दौरा ॾिसूं पिया। रात ॾींहं हिन प्रोग्राम जे लाइ कोशिशूं फरमायूं तैयारी शरीफ थे ऐं वक़्त जे कामिल अकमल वलीअ जे पंहिंजी प्यारी ऐं मिठड़ी तबीयत सां झरन झंगन में दस्तगीर बादशाह पीर जा नारा हणाया। वलीए कामिल आरिफ बिल्लाह पीरे तरीक़त हजरत क़िबला पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जन्नतुल बकी वारा उन्हनि जे फैज़ान के सदुन साहिबजादा बिलखुसूस हजरत पीरे तरीक़त मुजाहिदे दीनो मिल्लत अल्लामा पीर सैयद सखी सरदार अली शाह जीलानी जन बे तव्हां खे ख़िताब ॿुधायो। देर थी वई आहे, मां नालो ॻणाइण जे ख़ातिर कुछ ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में पेश कंदुमि। क़ुरान शरीफ़ मां जेके प्यारा अल्फाज़ मूं पढ़िया आहिनि उन्हनि में अल्लाह जल जलालहू हज़रत ज़करिया ऐं बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जी मशहूर ऐं मरूफ करामत जो ज़िक्र कयो आहे। अल्लाह से फरमायो त कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाहि इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब।
लाउडर थोड़े पोया डिले घट करी जॾहिं बि हज़रत ज़करिया बीबी मरियम वट वेंदो हो अरबी लफ्ज़ा कुल्लमा जॾहिं यो फेल ते अचे त पोइ उनजी मुराद थींदी आहे जॾहिं बि को हिकिड़ो दफ़ो न बीबी मरियम हज़रत ज़करिया जे कफ़ालत में हुई ऐं उन वक्त में हज़रत बीबी मरियम हज़रत ज़करिया पान पाले हिकिड़ो हुजरो ठाराई उन हुजरे में बीबी साहबा जी परवरिश पई थिए अल्लाह जी कामिल बंदियाणी हज़रत बीबी मरियम वट जॾहिं बि हज़रत ज़करिया वञे उन वट अणमुताइता मेवा पिया हूंदा हा सियारे जी मौसम में गर्मीअ जे मौसम में सियारे जा हज़रत ज़करिया जो अणमुताइता मेवा ॾिठा त बीबी मरियम खे चई अन्ना लके हाज़ा हे किथां दा थी मेवा किथां तो वटे मेवा अचनि था बीवी साहबा जो कालत हुव मिन इंदिल्लाहि अल्लाह वटान इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैर हिसाब अल्लाह जेके चाहे बिना हिसाब जे रिज़्क़ ॾे इन आयत मां नतीजो इहो निकितो त वलीयन जूं करामतूं हक़ आहिनि ॻाल्हायो ईअं न कयो हाणे आख़िर ताईं वरी नात ख़ान बि माशाअल्लाह परे खां साईं जन घुराए तव्हांखे ॾियारियो आहे इंशाअल्लाह अहिड़ियूं मिठियूं ॿोलियूं ॿुधाईंदव जो ड्रिप मेहर शाह में मदीनो तव्हांखे यादि अची वेंदो हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह छा मालूम थियो त वलीयन जूं करामतूं हक़ आहिनि करामत त चइबो ई उनखे आहे जो ख़िलाफ़ अक़ुल हुजे ख़िलाफ़ आदत हुजे कंहिं वलीअ जे हथ ते ज़ाहिर थिए बीबी मरियम वटि अणमुदाइता मेवा इहा बि बीबी साहबा जी करामत आहे वरी ॿी जगह ते रब क़ुरान शरीफ में फरमायो वहुज़्ज़ी इलैकी बिजिज़इन नख़लति तुसाक़ित अलैका रुतबन जनिया बीबी साहबा ए जेके खजी जो वण इनखे रुगी पान ॾे धूण ॾे बिना मेवे जे बिना पूर जे काशे उन में कान्हे पर तुंहिंजो कम आहे धूण ॾियण लोॾण लोॾे बस कंदे तुंहिंजे मथां उहा कतल वण वसाईंदो इहा बि करामत आहे हज़रत आसिफ बिन बरखिया वारो वाक़ियो इहो बि करामत आहे वॾा वॾा जलील क़द्र आलिम सभ जा सभ लिखनि था उम्मत जो इजमा वा करामातुल औलियाए हक़ुन बनी इसराइल जे दौर में बि करामतूं ज़ाहिर थियूं हिन दौर में बि ज़ाहिर थियनि पियूं अॻे दौर में बि वलीयन करामतूं ज़ाहिर कयूं पर हिकिड़ो वॾो आलिम इमाम ज़हबी जेको इब्न तैमिया वहाबीअ जो शागिर्द आहे पक्कियूं ॻाल्हियूं कजनि न कच्ची न नेट जो दौर आहे केरु ईअं तव्हांखे रुगी न चए त हे साईं सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानीअ जा ग़ुलाम रुगी ईअं कच्चियूं ॻाल्हियूं करे वञण वारा या ॿुधण वारा हर किसी जो न आहे क़ुरान ऐं हदीस मां तव्हांजो अक़ीदो साबित आहे इमाम ज़हबी वॾो आलिम इब्न तैमिया टोटल जा टोटल वहाबी चाहे देवबंदी हुजनि चाहे अहले हदीस हुजनि उहे इब्न तैमिया खे मञीदा उन इब्न तैमिया जो शागिर्द इमाम ज़हबी उन लिखियो आहे किताब जो नालो सियर आलामिन नुबला उन में लिखी त अल्लामा शेखुल इस्लाम इज़्ज़ुद्दीन बिन अब्दुस्सलाम उन फरमायो त कई बुजुर्गन जूं असां वटि करामतूं पहुतियूं आहिनि पर जीअं दस्तगीर पाछा पीर जूं करामतूं तवातुर सां आयूं आहिनि ईअं कंहिं बुजुर्ग जूं करामतूं अॼु ताईं थियूं ई कोन्हे के
असा के छा चवंदा करामतूं था ॿुधायो करामतूं मां चयो तूं त का करे ॾेखार इज़्ज़ुद्दीन बिन अब्दुस्सलाम शेखुल इस्लाम लिखे थो टोटल वलियन जूं करामतूं आहिनि दस्तगीर जहिड़ियूं तवातुर सां कंहिंजूं करामतूं कोन्हे हाणे तवातुर जो छा मतिलबु आहे ॿाहिराड़ी जा माण्हू वेठा आहियो तवातुर जो मतिलबु आहे त हर दौर में हिकिड़ी जमात हिकिड़ो माण्हू न जॾहिं हिकिड़ो माण्हू रिवायत करे थो उनखे चइबो ख़बरे वाहिद हर दौर में वॾी जमात 10-20 न सवें माण्हू सभनि माण्हुनि खां जंहिं शख्सियत जूं करामतूं नक़ल करण अदा कूड़ त को हिकिड़ो हणंदो कूड़ ॿ हणंदा ॿ माण्हू हणी सघनि था किरोड़े माण्हू जंहिं दस्तगीर जे करामत ते मुत्तफ़िक़ आहिनि उन दस्तगीर जहिड़ियूं दुनिया में कंहिं बि करामतूं ॾेखारियो ई कोन्हे भेज भैया त मथे करे जो भेज दस्तगीर सिंध हिंद अरब अजम हाय हाय भेज दस्तगीर लाउडारा कुछ आवाज दीस मुखे तुझा इस्तिलाह समझ में कोन साईं समझाईंदस सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं मां बे उन जो गुलाम शेखुल इस्लाम मनी वञन मुल्ले न मञो त छा थी पियो सिंध हिंद अरब अजम गौस जो था मनिन कदम साईं मां बे उन जो गुलाम अथखणी जो मां बे उन जो गुलाम मां बे उन जो गुलाम जिलानीअ खां जेको आ फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सोवा किरियो हथ मथे खणी जो भेज दस्तगीर जिलानीअ खां जेको आ फिरियो हिकु न दफ़ो कई दफ़ा सो आकिरियो उनखे घुर्जे छॾे पहम हितड़े चवे थी दुसरहम साईं मां बे उन जो गुलाम मां बे उन जो गुलाम मां बे उन मुरीदन ते करम आवडो नथो ॾिसे सघो आ जॾो छो न चवा खुलम खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म साईं जो अकीदो मुफ्ती साहब जो अकीदो अज दस्तगीर जो नौकर अज शाहिदी दे अज किरामन कातबीन भी लिखन त दस्तगीर महबूब सुभानिया जी शाहिदी दे हिकड़ो गौसे आदम त भई हथ मथे खड़ी करे मां बे सीने जो दौर लगाए करे मां बे उन जो सो न चवा खुलम खुलम हिकड़ो आहे गौसे आज़म साईं मां बे उन जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीरे पीरा मीरे मीरा सभिन जो अमीर रखंदो असां जो भरम बेशक साईं गुल अहमद शाह शबो रोज हले थो यारी ला छाजे करे इन जे करे रखंदो असां जो भरम थींदो असां ते बिकरम साईं मां बे उन जो गुलाम आ दाहरी उबैदुल्लाह अर्ज़दार उन सां थींदो हिते हुते मददगार ॾिसंदो सुमा सदुल हरम मौला हे बाग इरम साईं मां बे उन जो गुलाम आत्मा देखणी जो सुभान अल्लाह टोटल जा टोटल आलिम हुजन पीर हुजन अबा पंहिंजा त पंहिंजा पर वहाबिन जो वॾे में वॾो मौलवी इस्माइल तेलवी जागो था
मां ही किताब खणी आयो आहियां छो त माशाअल्लाह हाणे रिकॉर्डिंग जो दौर आहे वहाबिन जे वॾे में वॾे मौलवी है इस्माइल देहलवी जेके अबुल वहाबिया चयो वेंदो आहे उन खुद आला हजरत रहमतुल्लाह अलैह दब चाड़ी अथस साईं जो तूं पाण चवी थो त गौसुल आज़म लफ्ज़ इहो इस्तेमाल कई गौसुल आज़म हिकड़े पासे तई था चओ त गैरुल्लाह के गौस चवण शिरक हराम नाजायज़ ऐं ॿिए पासे तूं थो चवी हे आला हजरत जो किताब आहे फतावा रिज़विया जुल्द नंबर 9 सुफ़ो नंबर 834 है साईं फरमायो तो मौली साहब मियां इस्माइल है तो सिराते मुस्तकीम में लिखो तालिबाने ना फहम मेदानंद के मां नीज हम पाए हजरत गौसुल आजम शुदेम फरमाए त मुझा के चरिया चरिया मुरीद इं था समझन तमा गौसुल आजम थी वियो आहियां पर इं कोने को मां गौसुल आजम नथो थी सघां हाणे ब मसाला मालूम थिया हिकड़ो इहो त अल्लाह खां सवा जे बेखे गौसे आजम चवण शिरका त वहाबिन खे खपे पहिरियां पहिरियां इस्माइल देहलवी ते फतवा कढण ऐं नंबर ॿी ॻाल्हि इस्माइल इहो थो ॿुधाए त मां वली थी सघां थो फ़कीर थी सघां थो मुफ्ती थी सघां थो पर गौसे आजम ॿियो कोन थींदो गौसे आजम हिकड़ो ई बगदाद वारो अब्दुल कादिर जीलानी आहे भाई हथ मथे खड़ी करे सीने जा जोर लगाए बियो आलमा काजी सनाउल्लाह पानीपती बड़े इल्मी गालियूं ॿुधाए छॾियां कम ई थियूं काजी सनाउल्लाह पानीपती ही अहले हदीस जेके आहिनि न उहे टोटल जा टोटल अहले हदीस है काजी सनाउल्लाह के पंहिंजो तफसीर में इमाम समझंदा आहिनि उन जो किताब असैफुल मसलूल हाणे ॿुधजो ऐं नंबर ॿी ॻाल्हि त काज़ी सनाउल्लाह पानीपती आहे बि नक्शबंदी लिखे छा थो ॿुधजो चए थो बाद वफ़ाते अस्करी अलैहिस्सलाम ता वक़्ते ज़ुहूर सय्यद शुरफा गौस सकलैन मुहय्यद्दीन अब्दुल कादिर जीली ई मनसब बरूहे हसन अस्करी मुतअल्लिक बुवत जद अन्या गौसुल आजम ज़ाहिरी तौर ते दुनिया ते कोन आयो हो उन टाइम ते अचण खां पहिरियां इहो गौसुल आजम जो मनसब इमाम हसन अस्करी 12 इमामन मां जेको इमाम 11 इमाम उन वटि इहो मनसब हो पर ॿुधो जो हज़रत गौस सकलैन पैदा शुद ई मनसब मुबारक बऊ मुतअल्लिक शुद जॾहिं बगदाद वारो ॼाओ त इहो जेको गौसुल आज़म वारो मनसब आहे इहो मनसब हज़रत अब्दुल कादिर जीलानी वटा कॾहिं ताईं उन दौर ताईं न 100 साल ताईं न 200 साल ताईं न 300 साल ताईं न ता ज़ुहूर महदी जेसी ताईं इमाम महदी अचे तेसी ताईं इहो मनसब गौसुल आज़म जो ॿिए कंहिं वटि न आहे इहो मनसब आहे त बगदाद वारे सैयद जीलानी वटा भेज भाई हथ मथे खड़ी करे चो भेज तुझो पीर मुझो पीर दाइम कायम दाइम मसला मालूम थियव जे गौस चवण शिरका ओ अहले हदीसो तई पंहिंजे जेके तफसीर में इमाम था समझो उन काजी सनाउल्लाह चयो त जेको विलायत जो वॾे में वॾो दर्जो आहे जन वलीयन खे ॿुधो विलायत जे वॾे में वॾे दर्जे वारे जो कम कहिड़ो त जंहिंखे बि जॾहिं बि विलायत मिलंदी उन वॾे दर्जे वारे जे दर तां मिलंदी अॼु ताईं उन दर्जे ते वेहंदड़ केरु न आहे त बगदाद वारो तुंहिंजो ऐं मुंहिंजो मुर्शिद सैयद अब्दुल कादिर जीलानी
हे आला हजरत तो लिखी करूं मदह अहले दुवल रजा पड़े इस बला में मेरी बला वडेरन चयो असां जी तारीफ़ कर चिला चारा छा करूं मदह ले दुवल रजा पड़े इस बला में मेरी बला अरे मैं कहता हूं अपने करीम का मेरा दीन पारे ना नहीं हाय ज़िमन में हिकड़ी गाल बुधाया मैं साईं जन बैठा हिकड़ी सैयद जीलानी चयो हाँ वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो है जान है वो जान की कर जान है तो जान है वाह सही वाह एडो वडो आलिम 100 इल्मन ते तकरीबन उनके उबूरा हिकड़े जीलानी सैयद पुछस साईं एडा इल्म तो वट असां के बद कुछ दे उदो असां के दे कुछ आला हजरत जो क़िबला यो सब तहां जी दादी हाय गौसुल आजम जी बारगाह गौसियत जो सदको आ मां कुतड़े के उतां मिलियो आ उदो जी साईं वेठा पो साईं 11 रुपए जी यारी घुराई यारी तव्हां चवंदा हूं मथां तव्हांखे टोकींदा भुजन अबा रुगी यारी ॿियो बि कुझु कयो मां जो असां वाला गरीब थियासीं या सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी जा गुलाम उन्हनि ते भली तूं टोक कर पर जंहिंखे 100 इल्मन ते उबूर आ उन 11 रुपए जी यारी घुराई सैयद जीलानी खे मथे विहारी मथे जैसे मथे वे तूं बचड़ो आहींस मथे वेठो इमाम अहमद रज़ा हीअं वेठो आ वेठे ओचितो ये इमाम अहमद रज़ा उथियो उथी भगो भजी साईं चयो त मूं चयो त अलाए साईं खे घर में को कम थी पियो आहे छा चए थो भगो भजी करे ज़मीन ते गोड़ा भजी वेठो वेही ज़मीन ते यारी शरीफ जे मिठाई जो कतरो किरी पियो हो इमाम अहमद रज़ा उन मिठाई जे कतरे खे पंहिंजे ज़ुबान सां पाण चटे रहियो आहे वाह 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 सुभान अल्लाह हथ मथे खड़ी करे चो भेद यारी बारी जन्नत जी कईया रिज़्क़ में तन जे बरकत पईया पढ़ायो बजाने नमाज़ जो टाइम चलो चलो यारी बारी जन्नत जी कईया रिज़्क़ में तन जे बरकत परहा पहुना है लडहुना आंदे थीता सोन अमीर ओ जीलानी जा मुरीदो तालिब माम जो मुर्शिद तुमा दुनिया जा रहबर तम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं तेज प्या वठंदई पीर फकीर तालिब माम जो मुर्शिद है दुश्मन जेके तो जानी जा बेशक अब्दुल कादिर जीलानी जा सुभान अल्लाह ओ दुश्मन जेके तो जानी जा अब्दुल कादिर जीलानी बिन दानत मियो पेश मिलियो चा ज़ेवर पातो जियरे ज़ंजीर तालिब भाई हथ मथे खड़ी करे हथ मथे हाणे ही फतावा रिज़विया मां बा हवाला तव्हां खे ॾिनम हिकिड़ो हवालो ॾियां बस ॿुधो ही किताब आहे मकतूबात इमाम रब्बानी इमाम रब्बानी साईं जन उन जो ज़िक्र फरमाईंदा आहिनि नक्शबंदिन जो पीर हिंदुस्तान पाकिस्तान में बल्कि तुर्की में टोटल नक्शबंदी मुरीद अथसि मां ज़िमन में ही मकतूब सदो बिस्तो सुवम माना 123 मकतूब उन में साईं चयो त जेको वॾे में वॾो वलीयन जो मक़ाम आ उदजो
वडे में वडो वलियन जो मकाम आ इहो सैयदन में रहियो सैयदन में पो इहो मकाम हजरत ता आके नौबत ब हजरत सैयद शेख अब्दुल कादिर जीलानी रसीद ऐसी ताई जो इहो गौसियत कुबरा वारो गौसे आजम वारो मकाम दस्तगीर खे मिलियो उदो इए न त मिलियो वरी खत्म न चूं नौबते बई बुजुर्गवार शुद्ध मनसूबे मनसबे मजकूर बऊ कुद्दस सिरहू जरे इहो गौसे आजम वारो मकाम बादशाह पीर खे मिलियो इन इमामन यानी यारहन इमामन ऐं बादशाह पीर जे विच ताईं इहो मकाम इहो मर्तबो कंहिंखे कोन मिलियो आहे जंहिंखे बि फैज़ मिलंदो इमाम महदी जे अचण ताईं उन वॾे गौसे आज़म वारे मकाम ते ॿियो केरु कोन्हे को आहे त बगदाद वारो सैयद अब्दुल कादिर जीलानी आहे हथ मथे खड़ी करे सीने के ठारे करे चो भेद वाह वाह साईं वरी चो दलील दलील दियो पान फरमायूं अजीजा अस्त के फरमूदा साईं जो हिकड़ो मशहूर फरमूदो आ केड़ो अफलत शुमूसुल अव्वलीन व शमसुना अबदन अला उफुकिल उला ला तगरुबु राजन जा सिज उभरिया सिज लही विया दस्तगीर चयो मुझो सिज लहण वारो कोने को मुझो सिज क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो आ बेशक कम जी गाल बसाड़ बुधो साईं वरी सवाल कयो साईं के चंदा त इहो दर्जो वरी तव्हांखे मिलियो हो छा ॿुधो सवाल ई हुकुम मुंतक़िद अस्त ब मुजद्दिद अल्फसानी ज़ेरा के दर बयान मुजद्दिद अल्फसानी दर मकतूबे अद मकतूबात जिल्द सानी इंदराज याफ्ता अस्त कि हर जे अज किस्म फेज दरा मुद्दत ब उम्मतां बरसद बतवस्सुते ऊ बाशद हर चंद के अक्ताब व औताद बाशंद व बुदला व नुजबाए वक्तब वंद साईं तहां त चयो आहे त मुजद्दिद अल्फसानी हा मां साईं पाण त खणी कोन चयो तव्हांखे माण्हू चवनि था मुजद्दिद अल्फसानी पोइ मुजद्दिद अल्फसानी जो मतिलबु इहो आहे त सभिनि खे उहो फेज़ ॾे हिकिड़े पासे तव्हां पिया चओ त गौसे आज़म थो ॾे ॿिए पासे तव्हांजे लक़ब मां इहा थी ख़बर पए त तव्हां पंहिंजे लाइ बि इहा दावा था कयो ॿुधो बादशाह पीर जे ॻाल्हि करे सुवाल क़ाइमु करे इमाम रब्बानी चयो गोयम मुजद्दिद अल्फसानी दरी मकाम नाइबे मनाबे हजरत शेख अस्त अरे मां वाकई मुजद्दिद अल्फसानी आया पर मुखे भी फेज बेके खां न मूं वारो फेज हलंदो आहे त बगदाद वारे सैयद जीलानी खां हलंदो वाह 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 भई हथ मथे खणी करे वाह मुफ्ती साहब दिल ठारे छड़े सुभान अल्लाह ऐं सही अरबी में ही मक़ूलो लिखियो फरमायो नूरुल कमरे मुस्तफादुल मिन नूर शमसे जी सिज जी चंद्र जी पंहिंजी रोशनी काने का उनखे सिज का नूर मिलंदो आहे ईअं मूं मुजद्दिद अल्फसानी खे पंहिंजो फैज़ न इहो फैज़ बि बगदाद वारे सैयद जीलानी जो आहे अञा छा खपेव एड़ो दिलबर मिलियो है एकड़ी मनकबत मुखे मिली हाँ सही मोछूं साईं तुझे उहा ॿुधायो मोछूं पारूं पटल निर उन्हनि खे जो काज़ी सनाउला ते फतवा कढो मोतबरो असीं जे गोश्त था चऊं त चिड़ियो था पओ कढो काज़ी सनाउला ते फतवा कढो शाह इस्माइल तेलवी ते फतवा तव्हांजे पीउ खे बि ताक़त कान्हे जो तई कढी सघो तव्हां जूं निशानियूं था ॿुधायूं माण्हुनि खे त मुछूं पारूं पटल निरड़ कठल जे जी पिनल ते हुजे कांच सिबियल जे मुंह में नीमक नाहे ओ पकला भी आहे हिकिड़े जो सी बाड़े बोली साहब असांखे तव्हां घटि वधि करायो मां जो तव्हां में त लीमक आहे न ऐसा में आहे मां जो अथव त पोइ तव्हां चिड़ो न जिन खे न आहे उहे भली चिड़ण न को यारी खाए न को बारी खाए वञी बूथ बजे में वारी पाए
वनी काम ये कबरियों आए यो पकला भी आए अल्लाह ताला एड़े दिल पर जी दामन नहीं सवे इंशाअल्लाह हिते भी बेड़ा पार अगते भी बेड़ा पार हाँ बगदाद वारा गौसे आजम पीर जीलानी दुनिया सजी तोखे सदे महबूब सुबहानी जाओ महबूब सुबहानी बादशाह पीरा बगदाद वारा गौसे आजम पीर जीलानी दुनिया सजी तोखे सदे महबूब सुब तुझा मुरीद थार तुझी पनाह में पंजतन जी शाम में यारी साईं गुलाम अच्छा बाचारा अज सभी अर्ज कयो मुरीद आयो सुने यारी मल्हाइण बारन के दे फैज सुल्तानी दुनिया सजी तोखे सदे महबूब या शेख अब्दुल कादिर करम जी नजर कजा रहम जी नजर कर इरशाद अहमद गोले ते कर अतमदे खास मेहरबानी दुनिया सजी तोखे सदे महबूब सुबहानी जोर से जो भेज दस्तगीर नमाज पढ़ो भेज दस्तगीर वाह से वाह दिल ठारे छड़े इंशाअल्लाह नमाज का फौरन बाद